THN News। वगण खां नसीराबाद ताईं इंडस हाईवे रोड जी हालत बिल्कुल ख़राब। कुछ साल अॻु जोड़ायल नए रोड में खॾा पइजी विया, हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया। नेशनल हाईवे अथॉरिटी समेत लाॻापियल इदारनि रोड जी मरम्मत लाइ को बि क़दम न खयो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ गाॾियुनि जी गुज़रगाह वारे वॾे ऐं मसरूफ़ शाहराह इंडस हाईवे रोड जे मुख़्तलिफ़ हंधनि खां पाणीअ जे नेकाल लाइ पाइप न लॻाइण सबबि हेठाहीं हुअण करे मुख्य शाहराह जे केतिरनि ई हंधनि ते बरसाति जो पाणी बीहण सबबि रोड हंधा हंधा उखड़ी वियो। रोड में पइजी वियल खॾनि सबबि इंडस हाईवे तां गुज़रंदड़ गाॾियुनि में सुवार मुसाफ़िरनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इंडस हाईवे ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि दाहूं कंदे चयो त वॻण खां वठी मुख़्तलिफ़ हंधनि ताईं मसरूफ़ तरीन शाहराह इंडस हाईवे में नाक़िस मटीरियल सबबि खॾा पइजी विया आहिनि ऐं रोड खे ठाहिण दौरान पाणीअ जे नेकाल जो ग़लति तरीक़ेकार जोड़ण सबबि असां मथां बरसाति जो पाणी बीहजी वञे थो, जंहिं सबबि असांखे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त पंहिंजी रफ़्तार में ईंदे ओचितो खॾा अची वञण सबबि गाॾीअ खे ब्रेक हणण दौरान हादसा पिणु पेश अचनि था ऐं खॾनि मां गाॾियूं आस्ते थियण सबबि उतां फुरूं पिणु थी सघनि थियूं। हुननि चयो त इंडस हाईवे तां रोज़ानो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सवें गाॾियूं अचनि वञनि थियूं, जिन खां टैक्स वरितो वञे थो, पर उन बावजूद बि लाॻापियल इदारे वारा रोड जी मरम्मत नथा कराइनि। मुसाफ़िरनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त इंडस हाईवे में पयल खॾा ख़तमु कराया वञनि त जीअं मुसाफ़िर आराम सां सफ़र करे सघनि।